मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई चाची मासी सुनी दे त ख़बर अची वई त वेझो ईंदी थी वञे तुंहिंजी उदासी वधंदी थी वञी छा केरु त आहे लालू लॻे थो त अम्मा खे बाबो कलू यादि थो अचे। अम्मा लाली मां चवां थो जे इहा ॻाल्हि आहे त तूं हुकुम कर कल्लूअ खे वठी अचूं रीवस में। न न अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का, बसि ईद जो मौक़ो आहे, चवां थी मुड़ुस आहे भली अचे न घर। लालू हल त तूं ऐं मां अली बाबे कलू खे परचाए वठी था अचूं त अम्मा जी उदासी ख़तम थिए, न त अम्मा जे मुंहं जा चापोड़ अॼुकल्ह लहंदा था वञनि। ई लाली तूं चवण छा थी चाहीं त मां माइन जा मुड़ुस हां ऐं उन जा पी परचाईंदो मुंहिंजो इहो कमु आहे। मश्कर जे ॻोठ जे माण्हुनि मूंखे पग इन्हनि कमनि लाइ ॿुधाई आहे। अम्मा ॾिसंदी वञ, पंहिंजे कननि सां ॿुधंदी वञ, तुंहिंजो मुड़ुस कलू जो नालो थो ॿुधे न त पिता सड़ी था वञनिसि। इहो नथो सोचे त कलू हिनजी ज़ाल जो पी ऐं सस जो मुड़ुस आहे। हे उनखे मुड़ुस चवण ई फज़ूल आहे जेको पंहिंजी जोइ खे छॾे जहाज़ वांगुरु उॾामी हलियो वञे। छा हिकु जूई बि जोइ छॾनि कीन जवान। हा बाबा उहे बि इंसान जेके नंगनि था निसार थिया लाली ऐं लालू। लालू तूं बि जल्दी स्त्रीअ वांगुरु गरम थी थो वञी। बाबो कावड़जी वियो आहे, छॾे कोन वियो अथसि। वञा थी सुभाणे पिरीअ खे परचाइण, विझांसि थी वास्ता, मतां मुंहिंजो पिरी परची पवे। ॿुध जे तोवारो पिरीअ कलू परची पवई न हेॾे न मोटिजो, उते ई त कजो, मथां असांजे ख़ुशियुनि में कलाल विझो। ईद जे ॾींहुं रुठलनि खे परचाइण सां ईद जूं ख़ुशियूं डबल थी वेंदियूं आहिनि रीवस में। अम्मा तूं बाबे खे परचाए वठी आ त लालूअ खे ऐं बाबे खे भाकुर था पारायूं। हुनजो भाकुर त मुंहुं में पइजी वेंदो हा, पर मुंहिंजो भाकुर न पख्तर बंदि गाॾीअ में कीअं पवंदा। अबा लालण जेसी ताईं तुंहिंजो भाकुर पहुचेसि त ॿियो भाकुर मां करे हणंदोसांसि। भाकुर जी दॿई बिरादरीअ जे करे परची पवंदो रीवस में। हा भली आगी पीछी करे परचायोसि, लायो धोकड़ खे अटो। बाक़ी इहो जेको चाचो कलू आहे न जंहिं आटे ते चढ़ियो आहे न टंग भॼी पियो तॾहिं बि कोन लहंदो। लालू तूं त किरोध छॾ, अम्मा पाणे बाबे खे परचाए वठी ईंदी। कुझु अम्मा जो ख़्यालु ईंदसि, वरी कुझु ईद जो बि त ख़्यालु थींदो न बाबे खे। जेका तव्हांजी मर्ज़ी, मुंहिंजा हुकुम त ओता के त माण्हू मञनि। घर में त हलाए कांदी कीअं पा सिवा तुंहिंजे हयाती बार थी गोबाटा किथे आहीं प्यारा किथे आहीं। अम्मा ये ब्लैक एंड वाइट दौर जा गाना ॿुधाए ॿुधाए असांखे बोर करे छॾियो अथई। ईद ते पाणे अची वेंदो बाबो गोबाटो। ऐं हा इहो जेकॾहिं ईद ते हिते ईंदो न त उनजे फितरनि जा पैसा बि असांखे ॾियणा पवंदा। ख़बर उन्हनि खां पुछ जिन खे लॻी थिए। गोबाटे जे सिक मूंखे एॾो सतायो आहे, एॾो सतायो आहे जो चवां थी त पर हुजनि उॾामी वञा। ओ छोरा मिठू, मां गोबाटे खे न ॾिसंदसि त मुंहिंजी ईद कीअं थींदी। चाची से चढ़ी उहो वरी कहिड़ो ईद जो चंड आहे जो तोखे नज़र न ईंदो ऐं तुंहिंजी ईद न थींदी। ओ छोकरा, इश्क जी टौकर न लॻी थी तॾहिं तो मूंसां भोगड़ा करे। अड़े ते सॻो न त वेगो, पर अथई त सहुरो न। मां त चवां थी सस जी सदा पूरी कर। वठी अच गोबाटे खे शहर ॾांहुं। अम्मा बाबा गोबाटे खे मिठल वठण वञे पर किराए जा पैसा काथां आणींदो। ऐं ॿी ॻाल्हि त अञा ताईं मिठूअ मूंखे न ईद जी ख़रीदारी बि न कराई आहे। त पोइ मां सॼे ॻोठ मां वञी फितरा पिनी थी अचां पई, उतां किरायो करे वञे। मां कोन वेंदुमि शहर, हिन सूरतीअ मां निकितल सुखड़ीअ खे वठण। जेकॾहिं हू हिते ईद करण आयो न त माण्हुनि खे ईद मुबारक कोन ईंदो, बसि चवंदो वतंदो अख में ई सोना अख में। त पोइ मां बि हिन घर में कोन रहंदसि। वात खोले ॻाल्हि ॿुधी छॾियो, छो त तव्हांजे कननि ताईं मुंहिंजूं सदाऊं पहुचनि ई कोन थियूं। मां वञा थी पंहिंजे मवालीअ पुट ॾे, पाणे पंहिंजे पीउ खे ॻोल्हे फोले वठी ईंदो। पर जे उन खे ॻोल्हे न आयो त मूंखे वठी वञी गोबाटे वटि छॾे ईंदो। मां तूं सब्र कर,
मिठल हथ पेर लहे त पोइ पाणे बाबे गोबाटे खे वठी ईंदो। हथ पेर लहे मतलब छा? ओ मतलब इहो त हथ पेर हणे। हा इहो सही आहे चिलकणी, तो मूंखे डिॼारे छॾियो। मिठल पुट चिलकणीअ जा कपिड़ा वठण वञे न ईद जा त मुंहिंजे लाइ बि कारो वॻो वठी अच चाहे, बसि मां विछोड़े में उहो पाईंदसि। हा ऐं ही कलाम ॻाईंदसि, जॾहिं खां कया थी विछोड़ा ओ कारो वॻो लहे ई नथो, कारो वॻो लहे ई नथो। अबा ॻाल्हि ॿुध, पर कपिड़ो सादो न हुजे। ईद लॻी पई आहे, 250-300 रुपया मीटर मिलई न जेको कपिड़ो उहो हुजे। चाची सेठाणी इहो तूं ॾुख ला थी वठी या ॾाज लाइ? मूं अञा पंहिंजा कपिड़ा कोन वरिता आहिनि, चिलकड़ीअ जे कपिड़नि जा पैसा रहिया पिया न। तूं वरी 250 रुपया मीटर वारो वॻो पाईंदीअ? वाह सेठाणी वाह। सेठियाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। मां ज़िंदगीअ जी वॾे में वॾी ग़लती कई जो तो जहिड़े खे ॾिन में थी जो संग। हा मूंखे कहिड़ी ख़बर आहे, मूंखे मुक़दर जी ख़बर ई न हुई त हेड़ो नियाणो नेड़ में लॻंदो। बसि के ॾिठो पीर पुनी मुराद, मां वञा थी पंहिंजे मवालीअ पुट जे घर। न रहंदसि, न हिकिड़ो सेकंड रहंदसि, न कलाकु रहंदसि, न ॾींहुं रहंदसि। हलो बंदूक तुंहिंजो ठका चिलकणी, ए मां त ठका ॾी हली वई, हाणे छा थींदो? पावली हे ॾिस कीअं विछाए रखिया अथव भला भला कपिड़ा चेडल। मूंखे नथा खपनि कपिड़ा इहे, खणी वञ। जेकॾहिं मुंहिंजी पसंदि न आहे त मूंखे नथा खपनि। पावली 5 चक्कर पंधि करायो अथई। हरे हरे न वेंदुसि दुकानदार ॾे, हाणे दुकानदार लाहींदो 5 सैंडल। इहे मर्दाना जूता मां ईद ते पाईंदसि। ये मोटा मूंखे कोन ॾींदो, लाहे खुपी वेंदो मूंखे। 3 चक्कर वापसि मटाया आयो आहियां, हाणे जे वेंदोसि हाणे त घटि कंदो मूंसां। तोखे त न को सैंडल था वणनि, न कपिड़नि जी डिज़ाइनूं थियूं वणनि। सॼी बाज़ार में तोखे इहे 2 दुकान लभियूं हुयूं, ॿियूं के दुकानूं कोन्हियूं जिते सुठा कपिड़ा मिलनि, सुठी डिज़ाइन वारा कपिड़ा। हा साईं, सॼी बाज़ार गड़ बाबे गोबाटे जी आहे। ॿुधी वठ, कन खोले इहा ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी वठ। मूंखे इन ईद ते अहिड़ा कपिड़ा खपनि जेके अधी लाली वटि ऐं चिलकड़ी वटि न हुजनि। पोइ मञदी सही त तूं मुंहिंजो सचो आशिक़ आई, मुड़ुस बि आहीं। पावली तुंहिंजो मुड़ुसु मवाली मिसकीन आहे ऐं लालीअ जो मुड़ुसु लालू त रेस आहे न। उन रेसनि सां असां ग़रीबनि जो मैचिंग कोन थी थिए, इन करे असां बराबरि न आहियूं। पोइ ईद बि कोन थींदी। हिकिड़ी ज़ाल आहियां, उन जा बि अंग नथो पूरा करी। चलिए इहो मिसाल आहे, ईअं चइबो आहे। आशिक़ पंहिंजी महबूबा खे राज़ी करण लाइ चवंदो आहे त मां तुंहिंजे लाइ आसमान मां तारा लाहे अचां। मां करे सघां पियो, पर ॾाकण एॾी वॾी कोन थी मिले न जो आसमान मां लाहे अचां। के दुकानुनि ते बंदि कयो अथई त तप चढ़ी वियो अथई, अञा वरी मुंहिंजे लाइ आसमान मां तारा लाहे ईंदो। इहो मिसाल ॾिबो आहे। माण्हू चवंदा आहिनि न त मां पंहिंजे महबूब लाइ आसमान मां तारा लाहे ॾींदुसि, मां बि खणी ईअं चवंदो, पर मां करे सघां थो। एॾी वॾी ॾाकण कोन थी मिले न। तूं ई सभु हितां खणी वञ ऐं सुठे डिज़ाइन वारा कपिड़ा वठी अच। जेकॾहिं न वठी आए न त घर बि न अचिजा, ईद वञी मासी सेठाई जे घर कजां। अम्मा वेचारी खे बाबो गोबाटो छॾे कराची हलियो वियो ऐं तुंहिंजे करे वरी मां छॾियो अम्मा खे तोसां गॾु वेठो आहियां ऐं हाणे वेचारी मिठल वारनि वटि ओबाण की लॻी वेठी हूंदी। बावली इजाज़त ॾी न, अम्मा खे वठी अचां हिते त उहा असां सां गॾु ईद करे। मता इहा ग़लती कई अथई। जेकॾहिं सेठाणी इन घर में पेर पातो न तो मूंसां वेर पातो। हाणे ये खणी वञ पंहिंजा कपिड़ा। ठीकु आहे, मां हे सभु सामान खणी वञां थो, पर दुआ कजांइ त दुकानदार लाइ बूट ते वठे मूंखे त पोइ मूंखे छॾाईंदो केरु। तुंहिंजी मर्ज़ी आहे। ठीकु आहे न, हाणे त ख़ुशि आहीं न। लॻे थो लालू जी कमदारी छॾणी पवंदी, इश्क जी कुर्बानी करणी पवंदी। लालू जी कमदारी ॾुखी आहे, पर इश्क उन खां वधीक ॾुखो। अपने तूने तो मिला दिया बेबी, आई लव यू, आई मिस यू। कमदार टोनी तुंहिंजी मलिक अची वई, जेका तो कल्ह खती ॾिनी न उहा खपी वई। सॼी राति तुंहिंजे इश्क
ऐं मशरन मूंखे निंड कहाणी न ॾिनी आहे। मलूका मां बि तुंहिंजे इश्क में सॼी राति सुतो न आहियां, बसि रुगो सोचो थो। इहो सोचे पोइ त मूं मलूका खे पैसा छो ॾिना? मलूका पंहिंजे टोनी खे ॿार न सम्झ, बसि पंहिंजे इश्क में बीमार सम्झ, जंहिंखे नेरानी तुंहिंजे नीह जी दवा जी ज़रूरत आहे। बीमार आई त के तबीब खे ॾेखार न। ॾेखारण तबीबन खे बेकार आ, तुंहिंजो दारू दवा मुंहिंजो दीदार आ, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ। टोनी मूंखे अॼु ख़बर पई तूं ॻाईंदो बि आहीं। मां खाईंदो बि आहियां बेस्ती जी बुसरी लालू साहब जे हथां सोब रोज़ को ॾींहुं ना गुनाए। उहो तुंहिंजी बेइज़ती छो थो करे? टोनी रोज़ रोज़ हुनखां पैसा जो घुरे। पोइ तूं हुनखां पैसा न घुर न। मलूका तुंहिंजे प्यार में हथ टंगड़ू थो पवे, पिनड़ू थो पवे। पोइ अॼु घणा पैसा पिनिया अथई? मूंखे ॾे के ॿिए जे पाण पटियां। पैसा खोड़ मलूका, पैसा खोड़, पैसा जहिड़ा पन्ना 100 ऐं 50 खे त मां बि पनो चवंदी आहियां। मुंहिंजा घोट 100 जा नीरो कढ नोट, घर कया मोट देर थी थिए। ही वठ मोहब्बत जो नज़रानो, अपो भले ख़त्म थी वञे खज़ानो, ख़ुशि रह मुंहिंजे ख़र्चे ते मलूका। वो मिसकीन जी बस पार तो चई। पार तो खुदा खे आहे, बाक़ी अथई 5 ॾींहं। छा में? ईद में नमाज़ पढ़ी अचिजांइ, मौलवीअ खे वठी अचिजांइ, उहो तुंहिंजो ऐं मुंहिंजो निकाह पढ़ंदो। छॾ के वञाए। वाह केॾो त मां ख़ुशि नसीब आहियां। जंहिं ॾींहुं ईद उन ॾींहुं मुंहिंजी शादी। वाड़े मुंहिंजा मौला, को त मूं बि नेकी जो कमु कयो, हिला दिया अपने बि साईं। अमड़ मूंखे मिठल जो ॾाढो दुख थियो आहे। जे पिटे वारी हूंदसि न त वरी हिननि जे दर ते कोन वेंदसि। मासी ओॾां कोन वेंदी त पोइ किथे रहंदी? पंहिंजे पुट मवालीअ ऐं तो जहिड़ी भलीअ नुंहुं पावलीअ सां। असांखे को लाचार कोन्हे तो जहिड़ी आफ़त के पंहिंजे घर रहण जी। जिथां जी ओॾे मुंहुं कर। असांजे घर में एतिरी जाइ कान्हे का। अमड़ दर आहे, महिमान जी इज़त कबी आहे। मां त तुंहिंजी ससु आहियां, मूंसां कीअं थी ॻाल्हाए पई? वाह वाह वाह, जो सबक़ माणे पढ़ायो अथई, ॾाढी सुरीली थी वई आहे। सुरीली मां न आहियां, मुंहिंजी मां आहे। मश्कर ने ॻोठ जी छिती ढगी, अम्मा जो नालो मुंहुं ते न रख। अचे अचे मवाली त ॿुधायांसि थी पई त तो कहिड़ी पढ़ी आहे मूं मड़ीअ सां कवाली। उहो कोन ईंदो तुंहिंजो कूंदर, ऐं तूं बि निकल। मां तालो हणां, मां वञा थी अदी लाली वारनि जे घर। वञी धूड़ पाए, मुंहिंजो छा वञे? मांखे मुंहिंजे पुट जे कमाईअ मां 4 ॾोकड़ ॾे त मां वञा होॾे घोबाटे ॾे। वॾो कमाऊ पुट पैदा कयो अथई जो पेट बि सूड़नि सां थो पाले। उन बचत कई हूंदी ऐं उन मां तोखे किरायो ॾियां। मां आयासीं, हुन ते मुंहिंजो फर्ज़ आहे त हो मांखे पंहिंजे पीउ घोबाटे वटि पहुचाए। किरायो न थई न मासी, त पोइ हिकिड़ो कमु कर, पिनी छो नथी? ऐं माण्हुनि खे चओ अब्बा मुंहिंजी मदद कयो, मां परदेसिड़ा आहियां, मूं वटि किरायो कोन्हे को। अंधन मुल्तान लधो आहे, तोखे बि घोबाटो मिली पवंदो। भली करे न मुंडड़ा मुंहिंजी न, तोखे बि हिकु न हिकु ॾींहुं ससु थियणो आहे। चङो चङो हाणे चिड़गू न छॾ। लाइट जीअं वेंदी आहे न ईअं वञण जी कर। मां पंहिंजे घोबाटे खे वठी अचे ईद हिते मश्करनि जे ॻोठ में कंदसि। हा सेठियाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। अलाए छा थी ॻाल्हाए पई। मोहब्बत में मुरीद कयो थई, ॾेई कुर्ब ख़रीद कयो थई, प्यार तुझे कयो मस्त मस्त वाह, कयो मस्त। कोड़ा के तिखा मिर्च वधा अथई छा? वात में जोड़ा ट्रपा वेठो ॾींदो। मलूका तुंहिंजे इश्क में अहिड़ो नशो आहे जो कोड़ो निंड में पियो थो नचे। लॻे थो हे कोड़ो मुश्किल बचे। कोड़े खे सफ़ा शहीद करे छॾियो अथई, शहीद। कोड़ा मरन तुंहिंजा दुश्मन मरवान। मलूका मरवान मूंखे चई जे मुंहिंजे दुश्मननि खे चई। दुश्मननि खे चए मुंहिंजा मखण। एतिरो प्यार न ॾे हिन मखण खे, मां रिझी न वञा। कोड़ा तूं भले दुनिया वारनि खे केॾो बि कोड़ो लॻी, पर मूंखे माखी खां वधीक मिठो आहे। सद को वञा तुंहिंजी हिन ॻाल्हि तां, मूं ज़हर खे बि ज़म करे छॾ। कोड़ा तो बि अलाए केतिरा माण्हू कया हूंदा सोड़ा। मलूका जी मोहबत तोखे मेड़ करे छॾियो आहे न। मां जेॾी महिल थी अचां रुगो पियो रिझींदो। सच थी चवी, सद को वञा। सद को भली थी, पर पहिरियां पैसा ॾे, घर जो सौदो वठणो आहे।
घणा खपनि हुकुम कर। मां तुंहिंजे हाल ते हलंदसि, 1000 खां वधीक न वठंदसि। वाह जे एहसास कयो अथसि, 1000 ॼण सफ़ा थोरड़ो आहे। हिन त कोड़े जा पिता ई साड़े छॾिया। कोड़ा कहिड़ियुनि सोचनि में गुम थी वई? न थई त न ॾे, परेशान छो थी आं? न न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, मां कोन थो सोचां, तूं रुॻो मुंहिंजी शादी जे बारे में सोच न। बाक़ी अथई 5 ॾींहं ईद में निमाज़ पढ़ी मूंसां निकाह विझराइजांइ। कोड़ा मूंखे इहो त ॿुधाए, उहो टोनी केरु आहे? इहो लालू वटि रहंदो आहे। लालू कूर कूर कंदो अथसि न, वरी लूर लूर कंदो ईंदो आहे। पर ॿुध, तूं हिन जे बारे में छो थी पुछी? कोड़ा मूंखे शादी जी ऑफर उछले हई अथसि। तूं वरी पादर उछले हणीसि। इहो हितां जो न आहे, इहो कराची जो आहे। हे वटि तो 1000 चयो हो न, हिन में 1500 अथई, पर मुंहिंजी पारतड़ी अथई। पारत अलाह खे आहे, उहो ई भली कंदो। हाणे मां हलां थी। न वञे मुंहिंजा मिठा ओ अञा तोसां दिल जूं ॻाल्हियूं करणियूं अथमि। एक तमन्ना कोड़े की प्यार तेरा ही पाऊं, शादी तुझी से हो मेरी, चाहे शादी के दिन मर जाऊं। शादी तुझी से हो मेरी, चाहे शादी के दिन, एक तमन्ना कोड़े की। लालू साहब लॻे थो त तव्हांजे एतबार में हाणे लोड शेडिंग अची वई आहे। तोखे कीअं ख़बर पई? अॻु में तव्हांखे पैसा ॾींदो त तव्हां अखियूं बूटे खीसे में रखी छॾींदा हो, हाणे वरी तव्हां ॻणियो पिया। हाँ पर टोनी असांजी सिंधीअ में चवणी अथई, ॿ भाउर टियों लेखो। यार लालू साहब ये मीर मोहम्मद लाखों तो सुना है, पर ये लेखों कौन है यार? अपना कोई लेना देना नहीं है, हिला रहे यार बिला वजह। सुठो थियो जो कोन गणी, 1000 रुपयो खुटलो ॾाढी बेइज्जती करे। अबे हिला के मारता। छा थो सोची टोनी, पैसनि जी ज़रूरत अथई छा? हाँ लालू साहब अॼुकल्ह मूंखे पैसनि जी ॾाढी ज़रूरत थी पवे। अरे टोनी सच ॿुधा किथे इश्क जो पुरुष त कोन लॻो अथई। लालू साहब तव्हांजे हिन ॻोठ में मां अहिड़ी हरकत करे सघां थो? बाबा ख़ासि तौर ते तो जहिड़े इंसान ऐं सांडरे ते को एतबार कोन्हे को, केॾी महिल बि रंग मटाए सघो था। लालू साहब मां तव्हांजो हमदर्द कंदार आहियां। अञा हिकिड़े 1000 जे नोट जी इनायत फरमाईंदो? अचे हे वठ 1000 रुपया, छा यादि कंदे दुआ कजांइ, तुझे खाते में लिखी छॾींदुसि। अबे हिला रहा है यार तू भी। अलाए काॾे वियो इहो मवाली ऐं हवाली, जंहिंसां बीहे तो इहे बीबीसी वारी रिपोर्टूं शुरू आहिनि हिन जी। बावली वारो कर तेल खणिया, अन मुंहिंजे पर बाम खणिया बाम। छो छा थियो? सॼो ॻोठ मथे ते खयो अथई। दुकानदार कुट को ॾिनो आहे, घणे बूट कोन हयूं लांटिन, बसि लाहींदा जप ईअं ई हणंदा विया। जे उठ पटण ते कुटबो आहे, ईअं पे कुटिबो। मां बि एॾो ग़ैर थी जो कंधु मथे न खयमि, मुंहिंजो भली पूरा हणी ख़तमु कयो, पोइ मां पाण ई उथंदुसि। बसि जेॾी महिल मुंहिंजी अखि खुली त सिर्फ़ु मुंहिंजी मुंडी ॿारी, बाक़ी सॼो बूटनि में पूरियल हुओ। छो तो ते छा कयो? चोरी पे की छा जो तोसां विड़िया आहिनि? चवनि पिया त असां तुंहिंजे पीउ जा नौकरूं, रुॻी कपिड़ा खणी थो वञी, बूट खणी थो वञी, वठी त कुझु बि कोन थो, हर तो मटराई छो? इन ॻाल्हि ते तोसां विड़िया आहिनि? इन ॻाल्हि तां कोन मारियूं, बसि हुननि खे मूं चयो ॾे सामान त ॾेखारे जा घर ॾे। हुननि मूंखे ठुप जवाबु ॾिनो, चयो कोन ॾींदासीं। मूंखे कची कावड़ मां जज़्बाती आहे न, कंहिं महिल ख़्यालु अची वेंदो आहे। पोइ मूं एॾी बेइज़ती कई, मूं चयो न वठो हिन खां बूट ई सिंदल कपिड़ा किना अथनि धपरा, जॾहिं मुंहिंजी माई खे नथा वणनि ॿियनि माइनि खे वणंदा। बसि पोइ उन ॻाल्हि त अलाए छो गैरत अची वञे, हूंदी कान अथनि पर उन में वॾी अची वञे। बसि पोइ जहिड़ी हालत तोसां दुकानदार कई आहे न, ओड़ी हालत जी मां मूंसां करे वई आहे। अमां आई छा? हाँ आई हुई पैसा वठण, जब भी किरायो कोने पैसा ॾियो त घोबाटे खे वठी अचां। हुनखे कहिड़ी ख़बर त बाबो घोबाटो किथे आहे, किथे ॻोल्हंदी बाबे घोबाटे खे शहर में? तो वञण छो ॾिनसि? न मां हुनखे अखियुनि ते विहारां, चङायूं कयूं अथसि ॾाढियूं। पोइ बि पंहिंजे पुट जे घर आई न, हुनखे ॾुख कोन थियो हूंदो? मतां हिन मुसीबत खे हेॾे गीली अची कोन थो वठी जाचे, सिर न वञे। अम्मा मुड़ी वञ न वञ, काथे ॻोल्हींदी वतंदी बाबे घोबाटे खे? घोबाटे खां सवाइ मुंहिंजो रूह भरिजी वियो आहे। कीअं 2.5 मणी ॻूड़ कणक सां भरिजी वञे। चङो हाणे चङो, कणक जी पटाई न कयो,
ॿाहिरि रखिया खे वठी आया हलियो न वञे। मिठू तूं छा अम्मा खां बि बेज़ार आहीं छा? मां अम्मा खे रोकियां थी ऐं तूं वरी धिकी थो। मां न जॾींदसि पंहिंजी माउ खे। वो सब दिलासा ॼने था पर घोबाटे खे घुराए कोई नथो। सभिनी वटि मोबाइलियूं आहिनि पर हुनजो नंबर कोई मिलाए नथो। मूंखे ॿुधायो न भला मां रखिया खे छा चवां? जवाब ॾेसि। पैसा त वठंदो न, ॿियो पैसा त वीचारे खे ॾियां रवानो थिए। मां घोबाटे ॾे थी वञा। ॿुधई तुआरी मां वेंदी ज़रूर, डेट एक्सपायर मुड़ुस ॾे। अमर चिलकड़ी हाणे पंहिंजो ख़्यालु रखजांइ, दुआ बि कजांइ त मूंखे मुंहिंजो घोबाटो मिले त मुंहिंजी ईद थिए। अम्मा नथी मुड़ी, पोइ भला तुंहिंजी मर्ज़ी। इन साइकिल जी घंटीअ जहिड़े घोबाटे जे करे पंहिंजी चिलकड़ीअ जो घर थी छॾियो वञे। ख़बर तोखे छा आहे? मिठल तुंहिंजे अॻियां ईद ॾींहुं हूंदो साईं खे अहिड़ो साटो ॾींदो जहिड़ो को चइजे। मुंहिंजो छा थींदो? मां वञां थी। घोबाटा मेरी बंदूक तुंहिंजो ठका तूं बीह मां ॾिसां। अम्मा सेठाणी जो अकुल बि अम्मा सेठाणीअ खां 60 किलोमीटर परे थो रहे अलाए छा। हाणे घोबे जे घोबाटे जे पोयां मुश्किलनि गोड़ छॾियो थी वञे। हालत ॾिसी अम्मा सेठाणी सची बजी थेलो खयो वञी पई छा? हा हा बस वञा थी पई। एयो चिलकड़ीअ जी पारत हुजे, ख़्याल रखजांइ। पारत ख़ुदा खे आ, ओ चिलकड़ी मुंहिंजो इंतज़ार कंदी हूंदी, मां वञा थो। अमारा चेहरा तूं हाणे भली किस सूरत पढ़। जोरो सफ़ा को बेज़ार हो, ईद करण जे लाइ त कोन चई रहियो खयो। आ हलो बा हल काॾे भॻो थो वञी? घर थो वञा बाबा, मूं तां मुसीबत टरी तुआरी मां वई। छो छॾईसि? छो छॾियोमांसि? रुगो पई गाना ॻाए, घोबाटो 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 रक्षे में वेठी रही वञी मिलीसि। ईद जे ॾींहं ताईं त स्टार्ट थींदो न। हा ठीक। अम्मा अम्मा लहो लहो लक्षणा लहो। छो रक्षे में बम आ छा? लहो अम्मा लहो। न न मिठल वारनि तव्हां सां बेवाजिबी कई तॾहिं तूं कावड़ी हाणे कराची थी वञी बाबे घोबाटे ॾे। तूं मुंहिंजे घर मोटी हल। आई हस मुंहिंजा मोंभी पुट तुंहिंजे घर बि, पर तो वारी पावली सेठियाणीअ सां सुर कोन कयो। अब हलो सुठो थियो भला वई हली, न त पावली करे हा अम्मा सेठाणी जी मुंहिंजी ईद रद्द। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।